मानू था चवन तो सैयद जो केड़ो भी अकीदो हुजे पर सैयद जन्नती आ जेको उन जे पुठियां लगंदो उहो भी जन्नती आ। अबा असां सैयदन जा त गुलाम आहियूं। केड़ो भी अकीदो हुजे तंहिंजी माना त भली कुफ्र करे, भली असहाबन खे गारियूं ॾे, अल्लाह अकबर, भली सोने नबी पाक जे हरमन जी गिला करे, तोड़े चवे त हे कुरान 83 पारा ना है 40 पारा हो तब जन्नती आ। बाबा मां त चवां थो त सैयद सच्चो बद मज़हब थींदो ई ना है। वाह 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 वाह, छा चयो मैं? सैयद सच्चो थींदो ई कोन्हे। बाक़ी जेके अॼुकल्ह ठुड़कू सुड़कू निकिरी पिया आहिनि, को शियनि सां बि गॾु वहाबनि सां बि गॾु, इहे को सूमर जुमे जे राति जा वाहूदा। सैयद हो जेको सचे अक़ीदे वारो हूंदो।